ॿिए पासे खे अहम ख़बर ॾींदा हलूं भिरिया रोड मां जिते रेती पाड़े में गैस जे चुल्हे मां बाहि लॻण सबबि औरत सड़ी फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर खनासी खे आगाह कयूं पिया। भिरिया रोड में रेती पाड़े में गैस जे चुल्हे मां बाहि लॻण सबबि औरत सड़ी फौत थी वई। औरत बुलां सर्दीअ सबबि बाहि जो चुल्हो ॿारे सुतल हुई त वाक़ियो पेश आयो आहे। वारसनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खनासी खे आगाह कयूं पिया। भिरिया रोड में अफ़सोसनाक इहो वाक़ियो पेश आयो आहे। रेती पाड़े में गैस जे चुल्हे मां बाहि लॻण सबबि औरत सड़ी फौत थी वई आहे। औरत बुलां सर्दीअ सबबि बाहि जो चुल्हो ॿारे सुतल हुई त वाक़ियो पेश आयो आहे। संदसि वारसनि जो इहो चवणु आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। भिरिया रोड मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मजीद कीरियो असां लाइन ते मौजूदु आहे। मजीद इन वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला बिल्कुल भिरिया रोड रेती मलावासी पीरसन औरत मासमात बुला ज़ाल मुंशी मलक रात देर सां कमरे अंदर गैस जो चुल्हो हलाए आराम करे रही हुई त गैस जे चुल्हे मां संदसि खे ओचितो बिस्तरे खे बाहि लॻी वई। बाहि ॾिसंदे ॾिसंदे पीरसन औरत जो 70% जिस्म साड़े रख करे छॾियो। तॾहिं त औरत मौक़े ते ई फौत थी वई। उन सिलसिले में मुतासिर औरत जे पोटे अलीजान मलक ॿुधायो त नानी असुल सांगड़ जे खॾड़ो जी रवासी आहे। 2 सालनि खां भिरिया रोड में पंहिंजी न्याणी वटि रहंदी हुई। कुछ वक्त खां बीमार हुजण जे करे सख्त सर्दीअ जे करे चुल्हो गैस जो हलाए ॾिनोसीं, जंहिंमां संदसि खे बाहि लॻी वई ऐं फौत थी वई ऐं लाश अबाणे शहर खॾड़ो रवानो कयो आहे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त इतलाह मिलियो आहे त औरत सड़ी फौत थी आहे। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी मजीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।